जे हवाले सां त अवां अमरकोट जा सहाफ़ी वधीक बहितर ॼाणो, अंदर जूं ॻाल्हियूं बि ॼाणो। ऐं ईअं बि न आहे त की असीं परे वेठा आहियूं त असां ताईं ख़बर न आहे। असां बि हिन ई धरती जा ॼावा आहियूं, इन्हनि ई माण्हुनि खे असां बि नंढे हूंदे खां ॾिसंदे हींअर पोड़ा पिया थियूं। असां सभिनीनि खे ख़बर आहे, पर थींदो उहो जेको सिंध जी साञा चाहींदी। ऐं पंहिंजे सभा सिंध सभा जे पारां जिते बि मूंखे मौक़ो मिलंदो आहे ॻाल्हाइण जो त आउं उते लाज़िमन इहो चवंदो आहियां त हिन समूरनि मसइलनि मुंझारनि मुसीबतनि जो हल जेको आहे उहो आहे सियासी जिदोजहद में ऐं लगातार जिदोजहद में। ही मसइलो या सुभाणे अञा अहिड़ा ॿिया बि मसाइला अचणा आहिनि, उन्हनि सभिनीनि जी जेका रोक या जेको असां बंदि ॿधी सघूं था उहा आहे जिदोजहद। ऐं इहे अमल थिया छो? इहे अमल 80-85 में न पिया थियनि, अॼु थियनि पिया 80-85-90 ताईं सिंध अंदरि तरक़ी पसंद, क़ौम परस्त, सियासत, तंज़ीमूं ऐं अॻवान सगारा हुआ। ऐं जीअं सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ दुनिया अंदरि हिकिड़ी वॾी तोड़ फोड़ थी, उन में सिंध जूं तंज़ीमूं बि झीणियूं थियूं, ज़ईफ़ थियूं। ऐं उन झीणाई उन हेड़ाईअ जे करे ई इहे ताक़तूं जिन समाज अंदरि माण्हुनि खे मारणु, साड़णु ऐं लाशनि जूं तज़लीलूं करण वारो जेको कारोबार आहे उहो हलायो आहे, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासत जे पोइ ते ढुरकण जे करे। जीअं जीअं सियासत अॻियां ईंदी, सियासी तंज़ीमूं अॻिते ईंदियूं, पंहिंजी जॻह अची वालारींदियूं, तीअं तीअं इहे सभु जेके माण्हुनि खे मारण ते इनाम रखंदड़ ऐं माण्हुनि खे गोलियूं हणंदड़, साड़ींदड़, लाश गाॾियुनि जे पोयां लटकाए गेलींदड़, इहे सभु कुझु नंबर 1। सिंध सभा इन सॼे ॾहकाव में जिते असीं बीठा आहियूं, अॼु 3 अरबा असां किताब विराया अथसीं। हा, उन विराइण जे तरीक़ेकार ते असांखे बि खोड़ सातरियूं शयूं आहिनि जेके परेशान कनि थियूं, पर सच इहो आहे त सॼो हफ़्तो सोचींदा आहियूं त हिन अरबा ते किताबनि खे हीअं विराईंदासीं, पर ही 3 अरबा आहे, असां उहो प्लान जेको खणी ईंदा आहियूं उन ते अमल नथा करे सघूं। ऐं इहो सभु कुझु जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट या बिरयानी जी प्लेट या ॿियो जेको बि कुझु हूंदो आहे, मुफ़्त में राशन विराइण वारी तक़रीबूं गॾिजाणियूं, इहा जेका मेंटेलिटी वधी वई आहे उहा हिते बि उहा ई असर अंदाज़ थिए थी। ऐं उनखे सम्झां थो। ऐं ईअं बि न आहे त असांजे किताबनि विराइण सां या किताब हथ में अचण सां माण्हू बदिलजण शुरू थी वेंदा, सोसाइटीअ में वॾो जेको आहे त हिकिड़ी सुघराइप जा स्वभाव अची वेंदो, ईअं न आहे। किताब बि हिकिड़े मेडिकल कोर्स जीअं आहिनि, जीअं असां मेडिसन वठूं था कंहिं बि डॉक्टर खां, ऐं उहा कंहिं बि बीमारीअ जे लाइ, ऐं उन बीमारीअ ते उहा बि आहिस्ते आहिस्ते असर करे थी, अहिड़ी ई तरह ही इल्मु जेको आहे उहो बि इंसान जे अखियुनि ऐं इंसान जे हवासनि जे ज़रिए उन जे रूह ताईं लहंदो, ऐं उन जे अंदरि जेको माण्हू पोइ वहशत, दरिंदगी, लुटफुर, ॾहकाव, रतो छाण जे करे दॿिजी वियो आहे, उहो सिज जीअं सुबुह जो सिज उभरंदो आहे, पहिरियों कनी कढंदो, पोइ आहिस्ते आहिस्ते उभरी अची पंहिंजे ओज ते बीहंदो आहे, उहो माण्हू पोइ अवसि किताबनि सां अचिणो आहे। छो त किताबनि खां सवाइ, इल्म खां सवाइ माण्हूअ जे लाइ सिर्फ़ु बाट ऊंद आहे, माण्हूअ जे लाइ वहम विश्वस आहिनि। इन जे करे ई ही 3 अरबा असां किताब विराया आहिनि। 4थी अरबा जे लाइ बि असांजी किताबनि जी दोस्तनि खां कलेक्ट करण जो सिलसिलो जारी आहे। ऐं हिन भेरे असां वधीक दोस्तनि खे चवंदासीं त जिते बि आहियो, जंहिं वटि बि जेतिरा बि किताब आहिनि, उन मूं फ़क़ति हिकिड़ो किताब पंहिंजनि पढ़ियल, पंहिंजनि गॾु कयल किताबनि मां हिकिड़ो किताब सिंध सभा खे ॾियो, त जीअं असां उन्हनि जॻहुनि ते जिते किताबनि जी वधीक ज़रूरत आहे, उन्हनि ऊंदाहिनि जॻहुनि ते जिते रोशनी जी वधीक ज़रूरत आहे, उते वञी विरायूं। जे तव्हांजे लाइब्रेरी में, तव्हांजे कमरे जी कंहिं कुंड में किताब न आहिनि त हिकिड़ो किताब परचेस करे ॾियो। उन जे लाइ लाज़िम न आहे त उहो 1000 रुपए जो हुजे या 500 जो हुजे या 300 जो, भले उहो किताब 100 जो हुजे,
50 रुपए जो हुजे, पर हिकु माण्हू हिकु किताब समूरा असांजा आवंद ॾियनि त जीअं असां अमरकोट, उनजे तालकनि, मिठी, कंदकोट, भोटकी ऐं सिंध जे ॿियनि पुठिते पियल इलाइक़नि में वञी किताब पहुचायूं। ऐं मां इहो बि सम्झां थो त हिते असां वटि किताब वठंदड़नि में समूरा माण्हू पढ़ियल लिखियल बि न हुया। इहो आउं पहिरें ॾींहं खां ॾिसंदो पियो अचां ऐं सम्झंदो बि अचां थो, पर आउं इहो सम्झां थो त जंहिंजे बि हथ में किताब ईंदो त उहो उन किताब जी तोहीन न कंदो, छो जो सिंधी माण्हू जेको अॼु ताईं बि जॾहिं खट रखंदो आहे त पहिरियों पुछंदो आहे त बाबा काबो कहिड़े पासे आहे। खट जा पेर बि काबे ॾे नाहे कंदो त उहो किताब जी तज़लील न कंदो, उहो किताब लाज़मन घर में रखंदो। हू नथो पढ़ी सघे, हुनजो नंढो भाउ पढ़े थो, हुनजी का भेण पढ़े थी, या उन्हनि जे घर में कॾहिं बि को मिट माइट अचे त उहो लाज़मन पढ़ंदो ऐं किताब पंहिंजो कमु ज़रूरु कंदो। इन लाइ बाक़ी इहा बि तव्हांखे ख़बर आहे त प्रेशर वधंदो थो वञे। अॼु बि असांखे हितां जे पुलिस जे वॾे अटाले जहिड़ो कर ॾहकाइण बि चाहियो ऐं बांवर कराइण चाहियो त हाणे बसि घणो थियो, वधीक इहा किताबनि जी विरासत वारी जेका ॻाल्हि आहे या जेको कमु आहे उहो न थियणु ॾींदासीं। मूंसां ॻाल्हायो ऐं मूं हुननि खे इहो चयुमि त यार तव्हां उन्हनि माण्हुनि जे चवण ते जेके माण्हुनि खे मारियो छॾनि, उन्हनि जा लाच साड़ियो छॾनि ऐं जेके समाज अंदरि कंहिंखे साहु खणणु न ॾियनि, उन्हनि जे चवण ते किताब विराइण माना इल्म विराइण वारे अमल जे आॾो बंदि ॿधो था, जेको सिंध सभा तव्हांजे हिन ॾहकाव में अची ऐं पोइ ते हटे, इहो त मुमकिन कोन्हे। भले तव्हां पंहिंजो जेके आहिनि त ताक़तूं बि आज़माइजो ऐं असां पंहिंजा किताब आज़माईंदासीं, छो त असीं सम्झूं था त बंदूक खे जे मात ॾिबी ॾेई सघबी त उहा किताब ई आहे। ऐं इन्हनि किताबनि जे थ्रू वरी असां ईंदड़ अरबात हिते ईंदासीं ऐं असांखे पको यकीन आहे त हिते जेको कुझु बि नाइंसाफ़ी ऐं ही जेको क़त्ल गारतगिरी आहे, उनजो सबबु इहो आहे त हिते इल्म जी रोशनी आम में घटिजी वई आहे। ख़ासि में त आहे, हिते स्कूल बि जाम आहिनि, हिते कोचिंग सेंटर, हिते हॉस्टलियूं ऐं हिते सभु कुझु हुजण जे बावजूद बि इहा इंतिहा पसंदी, इहा लश्करबाज़ी ऐं इहा मारा मारी जेका आहे उहा आहे, पर उनखे ख़तमु वरी बि इहे किताब कंदा। ऐं सिंध सभा रुगो किताब ई न, पर पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾेई बि, रत जा रेज ॾेई बि पंहिंजे फितरी वतन जी बका, पंहिंजे फितरी वतन जे आजपे जे लाइ हर क़दम अॻिते रह जीअं साईं।